अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठूर बाबा हाला कलाम वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। मोहबत करण वारे जो हिकु क़ीमती लम्हो जो पूरे ख़ुलूस सां, मोहबत करण वारे जो हिकु क़ीमती लम्हो जो पूरे ख़ुलूस सां उन तां ते वारे छॾियो आहे, उहे अदा करे कोन सघबियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। तव्हां हिकु इंसान ते पंहिंजे चाहत, ख़ुलूस, मोहबत, वक़्तु ऐं एतबार जा ख़ज़ाना निछावर करे रहिया आहियो। तव्हां हिकु इंसान ते पंहिंजी चाहत, ख़ुलूस, मोहबत, वक़्तु ऐं एतबार जा ख़ज़ाना निछावर करे रहिया आहियो। इहो शख़्स कंहिं मोड़ ते संदसि कंहिं अमल ते तव्हां ते वाज़ह करे त उन जे बिल्कुलु क़ाबिल कोन आहे त उहे घड़ियूं केतिरियूं तकलीफ़ ज़ुदा हूंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। अलाह साईं इंसान ख़ूबसूरत बणायो आहे, ए शयूं कॾहिं वापसि कोन था वठी सघूं। अलाह साईं इंसान ख़ूबसूरत बणायो आहे, ए शयूं कॾहिं वापसि बि कोन था वठी सघो, त छा इहो सभ खां घणो नुक़सानु घाटो आहे। ए शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। मुक़ररु हद ताईं त सही, पर दुनिया में तव्हां ख़ासि करण लाइ आया आहियो। मुक़ररु हद ताईं त सही, पर दुनिया में तव्हां ख़ासि करण लाइ आया आहियो। ख़ासि माण्हुनि खे अहिड़ो मामूली ॻाल्हियूं मुतासिर करे कोन सघंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, हे त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। नियत साफ़, मंज़िल आसान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ु ख़ालिस क़बूल फ़रमाईंदो आहे। अहिड़नि माण्हुनि लाइ कुझु ख़ासि सोचियो। नियत साफ़, मंज़िल आसान, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ु ख़ालिस क़बूल फ़रमाईंदो आहे। अहिड़नि माण्हुनि लाइ कुझु ख़ासि सोचियो। उन्हनि जे रवैयनि खे उन्हनि जो ज़र्फ़ सम्झो। ख़ुशि रहो, सलामत रहो, ख़ुशियूं विरायो। अल्लाह रहीम, रब करीम, फ़ज़्ल करम कंदो, क़बूल मक़बूल फ़रमाईंदो। अहिड़ियूं दुआऊं हूंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम ज़िंदगीअ जे हर मोड़ ते सभिनी खे सुठी सिहत, ख़ुशियूं ऐं कामयाबियूं अता करे। अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम ज़िंदगीअ जे हर मोड़ ते सभिनी खे सुठी सिहत, ख़ुशियूं ऐं कामयाबियूं अता करे। अल्लाह रहीम, रब करीम असांजे कुर्बदारनि ऐं मुख़लिस माण्हुनि सां गॾु रहणु अता फ़रमाए। आमीन। ख़ूबसूरत माण्हुनि में ख़ूबियूं बि घणियूं हूंदियूं आहिनि। वाक़ई ख़ूब चयो आहे, मोहबतूं ख़ैरात या अहसान कोन हूंदियूं आहिनि, ही त एज़ाज़ हूंदियूं आहिनि।